मुफ्ती साहब असांजी मस्जिद जो रुख क़िबले खां 37 डिग्री हटियल आहे। छा इन मस्जिद में नमाज थी वेंदी? हसन अब्दाल पंजाब खां। जेकॾहिं मस्जिद जी तामीर जे वक़्तु मस्जिद जो रुख बैतुल्लाह खां हटियल हुजे त उन में नमाज जाइज़ आहे, नमाज थी वेंदी आहे। पर नमाज पढ़ण जो तरीक़ेकार इहो आहे त तव्हां नमाज में सफ़ जेको आहे मस्जिद जे एतबार सां न ठाहियो, बल्कि बैतुल्लाह जे एतबार सां ठाहियो। मस्जिद जो रुख हटियल आहे, तव्हां पंहिंजो रुख मस्जिद जे एतबार सां न हटायो, बल्कि बैतुल्लाह जे एतबार सां चेक कयो। जेको पैमानो मिलंदो आहे चेक करण जे लाइ, उन सां चेक करे पोइ पंहिंजूं सफ़ूं दुरुस्त कयो बैतुल्लाह जी तरफ़। इहो तरीक़ेकार आहे। जेकॾहिं मस्जिद जी कमेटी माली एतबार सां मज़बूत आहे, जेके नमाज़ पढ़नि था मस्जिद में अची करे जमात सगोरी, त उहे जेकॾहिं माली एतबार सां उन्हनि वटि ताक़त आहे त उहे मस्जिद खे ड्राहे करे दोबारा तामीर कनि ऐं उनजो रुख बैतुल्लाह जी तरफ़ कनि। ऐं जेकॾहिं उन्हनि वटि अहिड़ी का ताक़त नाहे त पोइ मस्जिद भलिया रहे, पर नमाज जे दौरान उहे पंहिंजूं सफ़ूं बहितर बणाइनि, सफ़ुनि जो रुख बैतुल्लाह जी तरफ़ कनि।